ॿियो ॿुधाए चांडियो कीअं अल्लाह शुक्र है सफ़ा ठीक जी। ये हाल अहवाल बहुत हाय फेरिश, कैसी हो? ओ ज़फ़र कीअं आहियो अल्लाह का शुक्र है, आप सुनाओ? मां सफ़ा ठीक आऊं ॿुधाए शूट्स कीअं पियो हलनि शादी थी वई तमाम जबरदस्त, हाँ शादी थी हुई, शुक्र है। माशाअल्लाह ॾाढी ज़बरदस्त की मूंखे ॾाढो मज़ो आयो हिते थैंक यू। ॿियो ही छा आहे छाजो हेॾो मशहूर थी वियो तव्हां सां गॾु इहो छा चक्कर आहे? हेॾे ग़रीब जी कुझु त ॿुधो। मां उन लाइ अॼु आई आहियां हिन सां ॻाल्हाइण जे लाइ मतलब मां जाते वियां थी इमरान जाते वियां थी उते हर कोई इहो थो चए त भई चांडे जी पारत हुजे चांडे जो ख़्यालु रख ऐं चांडे सां मतलब हर कंहिंखे इहो थो लॻे त चांडियो मूंखे पसंदि थो करे अलाए छा मसइलो आहे त चांडियो इहो सभु कुझु छा आहे हा ॾिस मां तोसां वाइदो कयो न त तोखे मां कमु कराईंदमि ऐं तूं जो ईद करण वए त तुंहिंजा घर वारा तोखे छा पिया चवनि छा कुछ चोरी में तो वापस वन या न वन हाँ वापस जो कमाल ना वन कमाइण लाइ कमाने लाए जी हाँ असल मसलो छा है तुझो हा वाकई में आखिर मसलो छा आहे मतलब जॾहिं हिनखे मां ॾिठो आहे ना मूंखे मानी थी वणे ऐं ना ई मूंखे निंड थी अचे ना ई ॻोठ थो वणे ही मूंसां गॾु हुजे आरे बता फांसी नहीं आवाज न चांडे चई दिनो वाह न यू की चई छडी वा मतलब या कॾहिं तुंहिंजी सोच या मतलब आई कॾहिं तूं ये फील कयो इहो मूं तव्हांखे जॾहिं पहिरीं नज़र में ॾिठो अरे तो फिल्मी डायलॉग तो जो ड्रामे आ रहा तू सच में दे एक्टिंग अरे कर उता वारी वाइफ ऐं ॿार उहे ज़ाल मना न कंदा ही पोइ छा आहे न मना न कंदा ख़बर आहे उन्हनि खे जी जी उन्हनि खे ख़बर आहे कमाल है। पोइ तोखे घरों न कढूं हाणे मूंखे तव्हां सभु ॿुधायो त मूंखे छा जवाबु ॾियणु घुरिजे मूंखे सम्झ में नथो अचे हालांकि मां त ग़रीब सम्झी करे गरीब त आहे गरीब आहे गरीब आहे गरीब पर जे- मां त मदद थी कयां मतलब हिकु दफ़ो हिकिड़ो किस्सो थी मां तव्हांखे ॿुधायां मां मुंहिंजी हिकिड़ी आदत हूंदी डेली मां हिकिड़ो फ़क़ीर वेहंदो हुयो अपाए जो बिल्कुलु न हेठि वेहंदो उनखे मां डेली पैसा ॾींदी हुयसि मानी ॾींदी हुयमि मां उनखे हिकिड़ी जॻह ते वेठो हूंदो हफ़्तो ॾेढ गुज़रियो हिकु ॾींहुं मूंखे छा थो चए बाजी हिकिड़ी ॻाल्हि चओ मां छा चओ चे बाजी तव्हां मूंसां शादी कंदा उन ॾींहं खां पोइ मां उनखे ॾियणु बंदि कयो मां चयो अड़े तुंहिंजी मां हेल्प थी कयां तोखे तकलीफ़ न अचे हे के साॻो त न थी वियो आहे पर हिन बाजी को चयो वञा ताईं बाजी त न चए ते बाजी न चयो ते सच्चो पर प्यार है। हिकिड़ी ॻाल्हि चवां जी मां तुंहिंजी इलाही इज़त कंदी आहियां ऐं हमेशह तोखे सपोर्ट कंदमि तोखे कमु ॾियाराईंदमि ताकी तूं कमाए पंहिंजे पेरनि ते बीह पंहिंजी औलाद खे खाराए पंहिंजी वाइफ खे खाराए ठीकु आहे ऐं तोखे सपोर्ट बि तमामु घणी कंदमि इन सोच खे थोरो हटाए करे छा करियो फोन अरे चांडियो खणी थो ॾे वाह वाह हाणे मां चांडियो ॾिस तूं कहिड़ो ख़्यालु थो करे ॿियो को तुंहिंजो एतिरो ख़्यालु कंदो जेतिरो हेरो करे न छो न कंदो हाँ? हिनजे मथां हक़ आहे छो जो चांडियो मतिलबु ॾाढो बहितरीन इंसानु आहे बहितरीन माण्हू आहे ऐं अलाह साईं हमेशह ने कामयाबु कंदो ख़ुशि रखंदो हिन जे सदके असांखे बि अलाह साईं कामयाबी ॾींदो ख़ुशियूं ॾींदो पर चांडियो तूं ॿुधाए मां तोखे छा जवाबु ॾियां हा प्यार थी वियो तयार थी वञो छा मतिलबु प्यार थी वियो प्यार थी वियो हाणे अरे- मूंखे सलमान खान सां नंढे हूंदे खां वठी इश्क़ आहे कंदी हुयमि मां चवंदी मां वॾी थी करे मां हुन सां शादी कंदमि ठीकु आहे पर अनफॉर्चुनेटली उहे हिकु वॾा असांजा आहिनि हिन लाइ छा चवंदी आहे मुंहिंजो इहो ख़्वाबु हूंदो आहे मतिलबु पंहिंजी हाँ, ख़्वाबु त हर कंहिं थी सघे। ॿारनि वारी सोच आहे ठीकु आहे तूं ॾाढो बहितरीनु इंसानु आहे मोहबत सभिनी सां कजे ठीकु आहे मतिलबु एज़ अ ब्रदर एज़ अ सिस्टर हिन तरह सां कबी आहे मूंखे तव्हां सां थी वियो हाणे ॻाल्हि त ॿुध पुट पाण वेठा आहियूं तुंहिंजा घणा ॿार आहिनि अलाह जो कसम मुंहिंजो हिकु बि ॿार न तुंहिंजो शादी कंदे ॻोठ में घर ॿियो अथई ॻोठ में घर आहे हुन में पोइ मां ॻोठ में थोरी थी रही सघां हिते चए थी मां ॻोठ में न थी रही सघां हिते कराची में जाइ वठंदासीं ठीकु आहे इमरान हे फेज़ 8 में मूंखे बैंगलोर वठी ॾे मां हिन सां शादी करण लाइ तयारु आहियां इहो फिर सेठ में चौकी उहो सोचणु पइजी वियो आहे न उहो जेका चोट ॻाल्हि आहे न हर इंसान हर औरत पर उहो क्लियर थो करे त माना ॻोठ में जॻह आहे ॻोठ में हर कंहिं जॻह हूंदी आहे पर हाणे ॻोठ जंहिं में हाणे वर्क असांजो हिते सां हिते रहिया आहियूं आदत थी वई आहे तव्हांजे असां किथां रही सघंदासीं
कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे न सिधी मां ॻोठ न रही सघंदसि भले हिते कराची में रहे कराची में रहे पंहिंजे पैसनि ते पाण रहे भले पंहिंजे किराए ते वठंदासीं किराए ते किराए मां हाणे किराए ते रहंदमि पोइ मां शादी कयां छो जो किराए ते रहणो आहे बाद में बि हा ॿुधा ग़लति थी वियो कमाईंदासीं मेरा भाई कमाईंदे तूं पहिरियों कमाए महिनत कर ॿुधो घर आहे सच चोई वठ, पोइ जेॾी महिल सम्झे त हाणे मां बंगलो वरितो आहे हर शइ आहे सेरिस जे नाले ते करे सघां थो पोइ तूं अचु मां तोसां निकाह करण लाइ बि तयारु आहियां ठीकु आहे मंज़ूर आहे मंज़ूर आहे हा मंज़ूर वॾो ख़ुशि आहे मंज़ूर आहे कहिड़ो मंज़ूर मंज़ूर सखी राणी या मंज़ूर वसाण कहिड़ो मंज़ूर अब हे वापसि तूं हिते छो आहे वापसि मां इंजे करे आयो आहियां। मुंहिंजे करे हिनजी करे आयो हिन चयो तो चयोसि मां चयोमांसि कम जे लाइ हाणे शो असांजो स्टार्ट थियण वारो आहे त ज़रूर मूंखे कोई अहिड़ो कैरेक्टर घुर्जे जंहिंमें हिन जो बि कमु थिए रिज़्क मिले रोज़ी स्टार्ट थी वञे अच्छा न हाणे एस्टेब्लिश थी वियो आहे फेमस थी वियो आहे ईअं आहे मां हिन सैलरी स्टार्ट करे सघां घणेई थो माण्हू मूंखे इहो था चवनि त सैरिश खे ॻाल्हाइण जी तमीज़ न आहे मां तव्हां सभिनी खे इहो ॿुधायो त हे मुंहिंजी फैमिली आहे ग्रुप आहे ठीकु आहे ऐं असां जीअं पंहिंजे घर में हूंदा आहियूं पंहिंजी फैमिली सां फ्रेंड हूंदा आहियूं हे सभु बि ईअं आहिनि इमरान ज़फ़र असां सभु हिते ईअं आहियूं त लहजो उन्हनि सां फ्रेंडनेस जो आहे पर ही त सेरिश असां त सभु फैमिली मेंबर आहियूं ठीकु आहे तव्हांजी ॻाल्हि पर हू पंहिंजो घर ॿार बच्चा सभु छॾे आयो आहे कंहिंजो दिलि न टोड़णु घुरिजे त मां दिलि टोड़ियो मां हिकु सिंपल ॻाल्हि कई ठीकु आहे तूं घर वठ तूं पंहिंजो पाण खे सेट कर पोइ Set जेको कर, कॾहिं मां set? कंदमि हा, शादी पंहिंजे पाण खे set हाणे कंदमि। ज़ाहिर आहे औरत आहे हिकु ॾींहुं जेको शादी थींदी छा सॼी ज़िंदगी हिकु औरत त न कमाए खाराईंदी न ठीकु आहे न ॿाहिरि घणा आहिनि चंडिया तोखे भाई ॿ भाइर आहिनि पुट पोइ उहे मना न कंदी त हे तूं शादी थियल ऐं वरी शादी मना कोन्हे वॾो भाउ अथई जी हा उनखे वठी त अचिजांइ उहो ईंदो ई हिते हा ईंदो ईंदो जी हा बरात असां केॾा खणी वञणी पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि सच ॿुधाईंदे जी जी तूं सिर्फ़ु एक्टिंग जे शौक़ में आयो आहे या सिर्फ़ु हिन लाइ मां हिन लाइ आयो हा आहियां हिन लाइ आयो आहियां हिन लाइ आयो आहीं आवाज़ आयो ई सिर्फ़ु तुंहिंजे लाइ उहो मामा पोइ अची वियो अथई बाबा इनके एक्टिंग नथी अचे था छो इन जे लाइ छे तो मार्केट में मेरी बात सुने इसको एक्टिंग नहीं आता है ये इसको एक्टिंग नहीं आता आप लोग क्यों इसको फेवर करो एक्टिंग करने के लिए उसको बोलो जाके रेडी चला मसला ले ही कुछ और हो गया सुनो तो सही अब मसला ही ये मुझसे शादी करना चाह रहे हैं आप बताएं मैं इसको क्या कहूँ ओ बाबा पांजी हालत ॾिसे पंहिंजा हैसियत ॾिसे पंहिंजी कीसा ॾिसे तूं वटि त मानी जा बि पैसा न तूं इन सां शादी करे थी तूं इन जा ख़र्चा पूरा करे सघी थी खर्चा पूरे करा सघंदा माँ जो माँ से मैंने इसको बोला देखो तुम मेरे लिए पेसेट में बेंगलोर लो हाँ। खरीदो गाड़ी खरीदो ठीक है ठीक है उसके बाद मैं तुम्हारे साथ शादी करूंगी तब तक मेहनत करो भाई ये तुम इसका सुबह का नाश्ता नहीं पूरा कर सकते और तू जाएगा इसके साथ शादी करने के लिए यार अफसोस है जाओ भाई गांव गोट के अंदर कोई तादल बेचो क्या जरूरत है तुम्हें ये करने का लेकिन बहुत नाइस बंदा अच्छा मामा ये मैं वीडियो रखूंगा ना लोग बोलेंगे तुम लोग बेचारे का मजाक उड़ा रहे हो मजाक नहीं हकीकत बता रहा हूँ कि भाई इस जैसी लड़कियों का तू मेकअप का पैसा तो पूरा महीना कमाओ 2 दिन का मेकअप का पैसा पूरा नहीं कर सकता तू शादी कर रहा 50,000 का मेरा सिर्फ एक स्टिक आता है जो 15 दिन में खत्म होता है बिल्कुल बिल्कुल 50,000 जी सिर्फ़ु हुनजी स्टिक ईंदी आहे मेकअप जी जेका महीने में ख़तमु थींदी आहे चरिया 15 ॾींहं 15 ॾींहं कुझु भई आणी थो उहा बि उठी ईंदासीं वठी ईंदासीं हिकिड़ी स्टिक ते न हणंदमि न हुन सां गॾु ॿियो बि मेकअप आहे अरे बाबा मेरी बात सुन हाणे घणा पिया अथई मुंहिंजे लाइ कढ मेरी बात सुन इनो अपना चाडियो साहब मेरी बात सुन मेरी बात सुन भाई तू इधर क्या इनको देख रहा है इसको मत देखो ज्यादा पहले मेरी बात सुनो तेरे पास कितने पैसे अभी सो के जेब में अब देखा पैसे है नहीं है ओ नहीं मुंजा मौला कितने पाथो है बाबा तू जा अपने गोट में अपनी अम्मी का खिदमत कर देखो चांडियो मुंहिंजी ॻाल्हि हिते इमरान वेठो आहे ज़फ़र वेठो आहे मामा हे मुंहिंजा ईअं सम्झो मुंहिंजे घर भाती आहिनि हे फ़ैसिलो कंदा मुंहिंजे लाइ हाँ जेको मुंहिंजे लाइ बहितर सम्झंदा हे कंदा मुंहिंजे घर वारा कंदा ठीकु आहे न मूंखे सम्झ में नथो अचे मां तोखे छा जवाबु हिकिड़ी ॻाल्हि ॿुध हिकिड़ी बस उत अच हिते अच तू बाबा गोट वञ छॾ इनखे छॾ तुंहिंजो बस जी ॻाल्हि न हल
अरे मामा काॾे वीचारे खे वठी विया? इलाही अफ़सोस थो थिए पियो हुन मां हाणे दिलि आज़ारी नथी करे सघां ऐं ॾाढो बहितरीनु ऐं दिलि जो साफ़ आहे ऐं सेंसिटिव बि आहे पर कुझु शयूं हूंदियूं आहिनि जेके उहे नथी थी सघनि कॾहिं बि